नशा आयो रफू पियो रसूल बेक जो पुट खाईंदो आहे रोज़ रोज़ मुंहिंजे भाणे जेके अचे चए मानी खारा हुनखे न हुई रन ॻाल्हि मुंहिंजी भेण ग़रीब फ़क़ीराणी भला अलाए न ते हर को ॾींदो ते ॿिए माण्हूअ नशाईअ चयो त भई मोमिन हे हितड़े तोखे ॻाल्हि ॾेई वरी ॿीहर आयो वरी टीहर वरी हुनखे मार थफा थूफी कयूं छॾायो तूं मां वरी राति सोमारी ईशा जी आज़ान खां वरी माण्हू वठी आया हुआ सिम जा वरी उहे ठका टड़का हिते असां फिरियाद कई आहे वरी सुबुह इहो रोंगनि में वरी ॿीहर आया आहिनि माण्हू माण छोकिरो मींहं चाढ़े त उनखे अचे बस्ट आया त वॼियमि पेरनि में इहो ईअं आहे ॿियो असांजो न ॾोह न गुनाह न कुझु ई न थियो अथसि असां बसि इहो मानीअ जो चकर इहो नशो करण हिते अचे थो क़ुरान असांखे हुकूमत बि हिते छलियूं बीठा ते हाणे खणी आया आहियूं इहो ईअं हिन जे लाइ हिते शौक़ु असांजी माई हादसे में रोड ते वरी आहे ईअं थी वई सुनी लॻी असांजो बसि मदद करे जा असां घर ई अचनि नी वरी बि धमकाए विया आहिनि न असां अचूं तव्हां ॿुधायो सही आहे ख़बर ॿुधायो न मड़े फेर खणी आया मारनि जा जोड़ियूं किरी पई बेहोश थी वई घर में गिरनि था सोरीअ जा मारनि था माल सोरी खाइनि पिया सिधा फेर था हनि ॿारनि खे उन्हनि खे कुझु थिए त पोइ असां केरु ॾींदो ग़रीब असां वेलो पाऊं वेलो वेहो थाने ते वेठा ईंदो आहे खाने में शराब पी भंग पी रोज़ गालियूं ॾेई वेंदो आहे डेली ॾेखारे कल्ह वेठा आयो बटाईदार आहे हुन ते मानी खणी आयो का छोकिरो त हिन चयो मानी खाईंदुमि त हुन चयो बाबा जी बिस्मिल्लाह तूं वेह त मां तुंहिंजे लाइ खणी अचां त हे जो वियो खणण त हुन गालियूं कढियईं गंद कढियईं हिन पोइ बि न चूं थिए उहो जो घर जो पुॻो त साईं खे जा मोटी आहे हिन मुंहं ते पुलिस खां कुझु न कयो आहे हिन महिल माण्हू असां वठूं था पर माण्हू हिन महिल ताईं कुझु ई न वरितो अथऊं न छा न शू बसि असांजे दिला खां जिन खां माण्हू वठंदा नाज़रीन सच्चाई न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं था असांजे नुमाइंदे अमीर बख्श जुणेजो जी मदे जी थाने जी हद में बिरोही बिरादरी ऐं सहता बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़े सबब एक औरत फहमीदा ज़ाल अब्दुल गनी सहतो ज़ख्मी। ख़बर मूजिब मदे जी थाने जी हद में सहता ऐं बिरोही बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़ो सहता धुर जो चवण है त बिरोही बिरादरी के हथियार बंदन असांजे घर ते चढ़ाई कई जंहिंजे नतीजे में एक औरत मथे में लठ लगन करे ज़ख्मी थी पई। सहता धुर जे औरतन ज़ख्मी औरत के साण करे मदे जी थाने जे गेट ते पाक किताब खणी FIR न थियण सबब एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ औरतन चयो त असां गरीब ऐं मिसकीन आहियूं। अॼु रात दुर मोहम्मद रफ़ीक बिरोही पंहिंजी बिरादरी जा ॿिया माण्हू साण करे असांजे घर में घिरी असांखे धक हया आहिनि। असां मिसकीन आहियूं। मदे जी पुलिस बिरोही बिरादरी जी वंगारू बणियल है। असां SSP शिकारपुर ऐं DIG लाड़काणो के अर्ज़ था कयूं त बिरोही बिरादरी जा माण्हुनि मां असांजी जान के खतरो है। उन्हनि खिलाफ़ कानूनी कदम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे।